अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भली कार। मीरपुर माथेलो में कादरी तहरीक आल सिंध चढ़ड़ इतिहाद मीरपुर माथेलो पारा हिंदू इंतहा पसंद बीजेपी पारा आकाए करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गालायल गुस्ताखाना अल्फाज खिलाफ कादरी तहरीक आफिस खां मुख्तलिफ रस्तन खां थींदे DHQ प्रेस क्लब मीरपुर माथेलो में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें वॾे तादाद में कादरी तहरीक आल सिंध चढ़ड़ इतिहाद जे माण्हुनि शिरकत कई। ॾिसूं था मीरपुर माथेलो मां मोहम्मद हनीफ सूमरो जी ही रिपोर्ट। इंडिया सरकार के असां ॿुधाइण चाहियूं था त जेको अवां गुस्ताखाना लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि असांजे आकाए करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, उन जी फिलफौर माफ़ी वठो में मुदम्मत कयूं था ऐं हुकूमत खां पुरज़ोर अपील कयूं था त जेके इंडिया जा सफ़ारतखाना आहिनि उहे फिलफौर बंदि कया वञनि। जान आहे उहा आकाए करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस ते कुर्बान आहे। मुतालबो था करूं जो सफ़ारतखानो ऐं उन जी जेका शइ हिते हले थी उहा यकदम बंदि कयूं। आज जी रैली कादरी तहरीक तरफ़ां कढी वई आहे, जेका इंडिया में हिकड़ी जी तंज़ीम तरफ़ां जेका गुस्ताखी कई वई आहे, उन सिलसिले में कादरी तहरीक जा नौजवान निकिता आहिनि। सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी कंहिं बि हाल में बर्दाश्त कोन कंदासीं। असां गवर्नमेंट पाकिस्तान को मुतालबो कयूं था हर क़िस्म जो कारोबार उन्हनि जूं फिल्मूं ऐं इंडियन जेका सफ़ारतखाना उहो बंदि करे। असां उनखे पुरज़ोर मुतालबो कयूं था जो अव्हांखे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। असां हुकूमत खां पुरज़ोर हिकु मज़म्मत कयूं था पिया त बराहे करम जेके सफ़ारतखाना आहिनि ऐं इंडिया सां जेके ताल्लुकात आहिनि उन्हनि ताल्लुकात खे ख़तमु कयो वञे।